तोखां पोइ मुंहिंजो घरड़ो वीरान थी वियो तोखां पोइ मुंहिंजो घरड़ो वीरान। बाबा मूंसां बि ॾाढो प्यार कंदी हुई, सची दिलि सां त मूं बि उनखे चाहियो। उन जा आख़िरी लफ़्ज़ मूं लाइ इहे हुआ त पोड़ा तूं मूंखे ॾाढो वणंदो आहीं। बाबा असां हुनखे ख़राबु औरत सम्झो, पर हू उन्हनि मां न हुई। हा पिरो, हुन कंहिंजी बि दिलि ॾुखाइण न पई चाहे। काश जेकॾहिं हू मोटी अचे पोइ त वाह वाह थी वेंदी। मां त उनजे ॾिनल दिलासनि ते पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारे सघां थो। हा मामा, हुनजो ही आख़िरी पैगाम सॼी ज़िंदगी मां संभाले रखंदुसि। इहो प्यार जो पैगाम त मूंखे बि ॾेई वई आहे। वञण वक़्तु हू कंहिंजी दिलि रजाइण न पई चाहे। हा बाबा, हुन वञण वक़्तु इहो सोचियो हूंदो जेकॾहिं न मां हिते नफ़रत जो बिज छटे वियसि त सॼी ज़िंदगी हू मूंखे बददुआऊं ॾींदा रहंदा। असां सभिनी जो हू दिलि खटे वई, हिन लाइ मुंहिंजी दिलि मां पूरी ज़िंदगी विसरण जी न आहे। हा बसि सिर्फ़ु तुंहिंजी दिलि मां न, बाबा आहे मुंहिंजी दिलि मां बि कान विसरंदी। हू ख्वाबनि जी परी हुई, उॾामी आई, अखि खोलीसीं त बेदार थी हिन हवाउनि में हली वई, ऐं हाणे हू पंहिंजी ख़ुशबू हिन हवाउनि में छॾे वई, जंहिंजी सुराण असां सॼी ज़िंदगी महसूस कंदा रहंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।